एतरी तादी हुंदे भी कोई भी उन जो पासो थी करे छा कयां ना मां आया ना अल्लाह न करे मुझे बच्चे के कुछ पर ऐसा कुछ जयो था खबर थी छा चई त सनम जो संग दे या है त लडो चंद्रग्रहण जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे पहिरीं ॻाल्हि त जॾहिं हाणे वञी साइण खे चवंदी सोणी चवंदी त जेको आहे मुंहिंजे पुट खे एतिरो मतिलबु न कयो वञे एतिरो जेको आहे मूंखे जेको ॾुख थिए थो उहो चवंदी एतिरो बेइज़तो थियण खां पोइ बि तूं पंहिंजे पुट जो पासो वठंदी उहो चवंदी आहे पोइ बि तूं मुंहिंजो पुटु आहे न उन खे ॾुख तकलीफ़ ईंदी त मूंखे तकलीफ़ थींदी जहिड़ो बि आहे लेकिन मुंहिंजो पुटु आहे ऐं दोस्तो पोइ हूअ साइण हैरान थी वेंदी आहे पंहिंजे बचड़े जे लाइ एॾो मन जेको हिनखे तंग करे थो उन जे लाइ एॾो साह ॾिए थी इहा हूंदी आहे मां पंहिंजे बचड़े ते साह ॾींदी आहे भली कहिड़ो बि बुरो भलो छो न हुजे उन खे पंहिंजे बचड़े जी ज़रूरु तकलीफ़ महसूसु थींदी आहे कॾहिं बि असुलु मां पंहिंजे बचड़े खे बददुआ न ॾींदी आहे ॿी तरफ़ जॾहिं हाणे सोजरे जी घरवारी पुछंदी आहे असुलु मसइलो छा थियो आहे सोजरो चवंदो रईस जो आहे या लॾो पट या सनम जो संग ॾे इन कमदार खे हाणे जा मूंखे लॾो पटणो पवंदो या संग ॾियणो पवंदो यकीनन संग ई ॾियणो पवंदो दोस्तो ॿिए तरफ़ मजू जेको माण्हू मोकिलींदो आहे उहो नाकाम थी वेंदा आहिनि ऐं रईस साईं सरदार अफ़ियार बि ख़तमु कराए छॾींदो आहे ऐं उहे चवंदा आहिनि मजू खे त उनजी पुठ आहे उनखे सपोर्ट आहे तॾहिं साईं सरदार उन केस खां हथु खणी छॾियो उहो चवंदो आहे तव्हां वन धके कयो आहे न यूसुफ ॿिया टिया इहे कहिड़ी खेत जी ॿोली आहिनि यानी इन्हनि जी पंहिंजी हिक ॿिए में लॿाड़ हलंदी रहंदी आहे ऐं इहो कमदार शैतानी करण खां नथो मुड़े उन खे इहो चकर आहे त कीअं बि करे मां सनम जो संग हथु कयां ऐं सनम मूंखे मिले ऐं मां इन सां शादी कयां इन चकर में इहो जहिड़ा हली रहिया आहिनि इन जहिड़नि खे वधाइण जे लाइ इहो कमदार अञा किन कंदो दोस्तो वीडियो पुॼाणी ते उमेदु आहे तव्हां इसी ताईं ॾिठो हूंदो दासी टीवी खे सब्सक्राइब लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा